कुर्बान मुका का कमी पेशी थी है ये तमाम जो रोज प्यार नायो पान फरमायो और तुम असांजे बाग के कटे आयो ने कर असांजे दिल ताई रही ये सुवारी हजूर जो बाग ये जो रोज रसूलुल्लाह जे बाग के वजी ता कटे अचो शाह महबूब तां सां इन निस्बत सां मोहब्बत कंदा प्यार कंदा न सही अफसोस तो खबरदार ये महबूब जी सुन्नत महबूब के पसंद है प्यारी आ हजूर जो बावा इन सुन्नत सां मोहब्बत करूं तो खुदा तां के शाद आबाद रखंदो आमीन इन सुन्नत जो बड़ी बरकत आमीन तवां जे मथा ने कर्ज होजे कोई सुहाने मुबारक के ॾाढो कमु ॾेई ऐं बिस्तरे ते जॾहिं ॾिसमो त बसि या दुआ घुरो हे मुंहिंजा रब करीम महिरबान महबूब जी मुताबिक़ जे सदके मुंहिंजा कर्ज़ लाहे बसि कंगो ॾेई करे बिस्तरे ते आरामी थी पियो इंशाअल्लाह ताला तव्हांजा कर्ज़ लोन पाए सुभान अल्लाह सुभान अल्लाह या वरी वो कर्ज़दार रोज़ वञी मस्जिद शरीफ में अल्लाह जे घर जो फौहारीदार बने खुदा जे घर जो नौकर थी अल्लाह जे घर जो नौकर गुलाम थी वने बस फौहारी जे प्राण ते मुकर्रर करे इंशाअल्लाह ताला उन जा कर्ज रोक पाड़ थी खुदा जी रहमत वसी है बेशक पर असां बनी पे दुनिया जे ऐश अयाशी में दुनिया जे हर बुराइन बिछड़ाइन में वधो वधाए बस खुदा चले उनके शर्माए हया समझे सांस दी मोहब्बत कयो आज़ान अचे तो दुनिया जा सब कम छॾियो वरी नौजवान जे लाइ ये मोबाइल हिकिड़ी एॾो त शरो शरारत बनी आहे जो 24 कलाक बस फोटो कढणु उन में एडी वरी शेर शरारत में हरकतूं आहिनि जो रात जो हिकु बि बची था वञनि त बि मुंहं खां परे नथा कनि ऐं पोइ हिन शेर शरारतनि में कंदे कंदे राति जो घणो हिसो गुज़री थो वञे ऐं पोइ ऊंधा थी सुम्ही था पवनि त सुबुह जी नमाज़ झटि ऐं सुबुह जी नमाज़ एॾी बाबरकत वारी आहे जो रब जी ज़ात उन माने जे मथां एहसान थो करे ऐं पंहिंजे रहमत वारा मलाइक मोकिले थो इन जे मथां रहमत वसायो जंहिंखे मलाइक ॾिसनि था त सुता पिया आहिनि ॿुधा लॻा पिया आहिनि नमाज़ कोन पिया पढ़नि बस जॾहिं रहमत जा मलाइक उन जे दरवाज़े ते अची वापसि हलिया था वञनि उन जे लाइ रोज़ी खणी ईंदा आहिनि पर ॾिसी उन्हनि खे वापसि रहमत वारा मलाइक उन जी रिज़्क़ रोज़ी वापसि खणी हलिया वेंदा आहिनि इन करे चवंदा आहिनि सिंधीअ में पाव बद सुबुह जी निंड निभाग जी निशानी आहे आयल रोज़ी वापसि हली आयल रोज़ी वापसि हली इन करे चवंदा आहिनि सुबुह जी निंड निभाग जी निशानी आहे त ख़बरदार ख़ौफ़ ख़ुदा थियो नमाज़ां पढ़ो अल्लाह जो ज़िक्र फ़िक्र कसरत सां कयो ऐं जी बरकत जो वज़ाइफ़ अव्हांखे इजाज़त आयो जो उन शख़्स रोज़ाना रोज़ बिस्मिल्लाह रहमान 500 दफ़ा पढ़े 100 दफ़ा कुल ला शरीफ पढ़े और शर्त आदत सां नमाज़ पढ़े सुभान अल्लाह बिस्मिल्लाह रहमान 500 100 दफ़ा कुल ला शरीफ पढ़ो इंशाअल्लाह ताला तव्हांजे रिज़्क़ में से उहा बरकत अता फरमाईंदो वहाँ बरकत थी कदें भी तहां मोहताज न थींदो मखलूक अल्लाह उडानी दो ना माने जो घुमानी तुम्हारा कदी रहमत ने ठीक आने नहीं अल्लाह
इन ॻाल्हि तव्हांजी तवजो ई कोन्हे ख़ुदा जी रहमत थींदी छा आहे। अल्लाह सो अल्लाह से हमारी दुनिया आखिरी उम्मीद पूरी अता फरमाए। आमीन। खुदा जी रहमत से मोहब्बत कयो। अल्लाह जी रहमत का सवाब को सहारो ही असां दुनिया में खाऊं पियूं ॾिसूं वासूं जेको की दुनिया में रब जी ज़ात बाने जे मथां एहसान फरमाया आहिनि ये सब एहसान अल्लाह साईं जी रहमत सां ही है। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। इंसान जी चंग भलाई जेकी आहे उहा बि ख़ुदा जी रहमत सां ॾिसण बि ख़ुदा जी रहमत आहे कन बि ख़ुदा जी रहमत आहे ज़बान बि ख़ुदा जी रहमत आहे आहिनि या न आहे। बेशक कदर में माज़ूरनि खां पुछो जेके जिन खे वीचारनि खे ॿुध न आहे। हाँ कदर उन्हनि खां पुछो जिन खे वीचारनि खे कननि खां माज़ूर आहिनि नथा सम्झी सघनि नथा ॿुधी सघनि। हाँ कदर उन्हनि खां पुछो जिन वीचारनि खे पेरनि खां माज़ूर आहिनि। ऐं इहे अलाह ख़ल्क़ आहिनि ख़ासि असांजे इबरत जे वास्ते ॾिसो इन जे ख़ल्क़ण सां का ख़ुदा जी माथुली कान कई आहे पर ख़ुदा इन करे ख़ल्क़ात इबरत हासिल कयो ऐं मां अल्लाह जे ॾिनल नेमतुनि जा शुक्रगुज़ार थियो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। जे तव्हांखे विञी माज़ूर बनाया त मां रब बस वारो हुयुसि पर तव्हांखे केॾो न केॾो ख़ूबसूरत ठाहे अथमि। हाँ ख़ूबसूरत आहे कोन आहे। इंसान खे केॾो अल्लाह सां हसीन हुस्न अख़लाक़ वारो इंसान खे ख़ल्क़ो आहे। पंहिंजी जाइ जी अखियूं केॾियूं ठहनि थियूं न को रुॻो थोरो फिरियल हुजे या टेढ़ो हुजे या इंसान कोन ठहे हा पर ॾिसो त रब जी ज़ात इंसान खे केॾो ख़ूबसूरत हसीन जमील ठाहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ऐं अल्लाह से बार बार सूरत रहमान में बयान फरमाया तो मुझे कड़े नेमतन जो शुक्रगुज़ार। हाँ सुभान या दुआ करंदा कयो जॾहिं रब जी ज़ात तव्हांखे ताम खाराए सादो ताम खाराए या ऊचो ताम खाराए पोइ अल्लाह जे बारगाह इलाही मथो खणंदा कयो ए महिरबान असां तुंहिंजे ॾिनल नेमतुनि जा बेहद शुक्रगुज़ार आहियूं। छा चवंदा थियो मुंहिंजा साईं असां तुंहिंजे ॾिनल नेमतुनि जा बेहद शुक्रगुज़ार आहियूं अणगणिया अहसान अथई जंहिंजे लाहिण लाइक़ु न आहियूं। मुंहिंजा साईं असांखे खारायो अथई ख़ुशि रखो अथई तुंहिंजे ॾिनल नेमतुनि जा शुक्रगुज़ार जॾहिं अञा मां ईअं चवंदो अल्लाह साईं तव्हांखे अञा ऊचा ताम खाराईंदो। भैया तो मत करे सुभान अल्लाह। मलाइकनि खे मोकिलींदो रहमत जा मलाइक ईंदा तव्हांजी जॾहिं शुक्रगुज़ारी ॾिसंदा ऐं रब जे बारगाह इलाहीअ में अर्ज़ु कंदा मुंहिंजा साईं मिस्कीन हुया खाधो सदो ई पिए खाधो पर तुंहिंजा ॾाढा शुक्रगुज़ार वारा कलमा पिया पढ़नि असांजा छा हुकुम अल्लाह अकबर अल्लाह अकबर अल्लाह अकबर रब साईं पंहिंजे फ़रिश्तनि खे मोकिलींदो तमामु घणी बरकत। सुभान अल्लाह सुभान हक़ मुर्शिद सोना हक़। हाँ अल्लाह से हमारे सलामत बख्शे सोना पाड़ी पति सम सोना पांच अखलाक सोना रखो अमा को की जायजे न अजुकल्ह वरी नवा नवा रवाज पैदा थिया आहिनि काथे भी माइन के तो पिटा पर मर्द वो काथे व्यांदा देख भी गिला कंदा
अल्लाह हज़ूर फरमाइंदा जरी न तव्हां हिक ॿिए जी गिला था कयो ॼण सॼे भाउ मुर्दार जो गोश्त था खाओ।